बिजली गैस ते लॻनि में वाध ऐं महांगाई ख़िलाफ़ जमात इस्लामी ऐं वापारी तंज़ीमुनि जे सॾ ते सिंध समेत मुल्क जे मुख़्तलिफ़ शहरनि में शटर बंदि हड़ताल। कराची जे सदर पटेल पाड़े गुलशन हदीद ऐं क़ाइदाबाद में कारोबार बंदि करे एहतजाज। गुलशन हदीद खां हलंदड़ रेड बस सर्विस बि मुअत्तल। टंडोला या डीपलो छाछरो इस्लामकोट चहलियार कुंडरी ऐं सामारो में कारोबार बंदि। मेहर तलार शादी लाल रतोदे रोठुल शहदाद कोट चंबड़ केटी बंदर ऐं ॿियनि शहरनि में बि शटर बंदि हड़ताल। गढ़ी यासीन भरसां ज़मीन जे तकरार तां ॿ सॻा भाइर क़त्ल। ॻोठ माही ख़ान शर में शर बिरादरीअ जे ॿिनि धुरनि में तकरार तां फायरिंग में सिकंदर शर ऐं सलाहुद्दीन शर मारिजी विया। रिपड़ी वेझो ॻोठ झंडू नारेजो में हथिया बदन पुराणे दुश्मनीअ तां हमलो करे घर अंदरि निंड सुतल नौजवान मेहराब नारेजो खे किलाशनकोफ जा बर्स्ट हणी क़त्ल करे छॾियो। किंजर डंड वेझो खौफनाक रोड हादसो। 3 ॼणा अजल जो शिकार, 5 ज़ख़्मी। क़ौमी शाहराह ते सुज़ुकी ऐं ट्रक में ज़ोरदार टक्कर थी पियो। फोतियुनि जा लाश ऐं ज़ख़्मियुनि खे सिविल इस्पताल मकली मुंतक़िल कयो वियो। खानपुर मां 2 हफ़्ता अगवा थियल सुई गैस जो मुलाज़िम बाज़ियाब। रुस्तम पुलिस मूजिब चौकीदार अब्दुल सत्तार उर्फ खान सेठार खे ॻुझी इतला ते कार्रवाई करे बाज़ियाब करायो वियो। इलाक़े में भुंग जी रक़म भरण एवज़ मुगवी बाज़ियाब थियण जा चोबोल। बलोचिस्तान जे इलाक़े वाश्क में CTD जी कार्रवाई। फायरिंग जी ॾे वठ में 5 जवाबदार मारिजी विया। CTD तर्जमान मूजिब हमले लाइ आयल दहशतगर्द जा 3 साथी फरार थी विया। जवाबदारनि जे इस्तेमाल हेठि घर मां हथियार ऐं धमाकेदार मादो हथ कयो वियो। ओ बिटा जा बिटाई बिट ते वसई नूर मुझु तो पुंजायूं। ओ बिटा जा बिटाई बिट ते वसई नूर मुझु तो पुंजायूं। ओ मुझु तो पुंजायूं मन जो उमेदूं। मुझु तो पुंजायूं मन जो मुरादूं। ओ बिट जा बिटाई बिट ते वसई नूर मुझु तो पुंजायूं। ऐं शाइर जे सरताज ऐं मुफ़क्किर हज़रत शाह अब्दुल लतीफ़ भिटाई जे 280 उर्स जूं तक़रीबूं जारी। रात जे पहिर ऑडिटोरियम हॉल में लतीफ़ी राग रंग जी महफ़िल। सरमद अयाज़, ज़ुल्फ़कार अली, सनम सिंधु, भगत भूरो लाल, इरफान अली, अब्दुल सत्तार कुंभर, मोहम्मद मूसा ऐं ॿियनि फ़नकारनि जे सुरनि जी वर्खा।